नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ हाजी हसन हिंगोरो में बेवा भाॼाई मरियम मंगणियार सां ॾेरनि जो ज़ुल्म। मरियम पंहिंजे बचनि वालिदिन अमड़ ऐं भाइरनि सां गॾिजी साफ़िन अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते बेवा मरियम चयो आहे त 2 साल अॻु मुंहिंजो घरवारो मंठार मंगणियार दिलि जे अटैक सबबि फ़ौत थी वियो, जंहिंजी फ़ौत थियण बाद मुंहिंजा ॾेर मुड़ुस जे घर मां मूंखे ज़बरदस्ती खणी वञी मूंसां जिनसी ज़्यादती कंदा रहिया, जेको अमल 1 साल ताईं हलंदो रहियो। जंहिं बाद मुंहिंजी माउ पठाणी जी फरियाद ते कोर्ट जे हुकम ते मूंखे ॾेरनि वटां आज़ादु करायो वियो, जंहिं करे ॾेरनि वरी मच्छरजी पिया आहिनि ऐं मुंहिंजो पीछो नथा छॾनि। हिननि साफ़िन अॻियां अखियुनि मां नीर वाहींदे चयो आहे त आउं बेवा आहियां, मुंहिंजा 6 यतीम ॿार आहिनि, जंहिं गॾु मुंहिंजे वालिद जे घर में असां रहूं पिया, पर ॾेर वरी मूंखे ज़बरदस्ती हितां खणी वञणु चाहिनि था। हिननि आला इख्तियारनि समेत DIG शहीद बेनज़ीराबाद SSP सांगड़ खां इंसाफ़ जी घुर कई है। मसलो इहो आहे जो असीं मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो, उन खां पोइ उते असांखे कोठे विया संदे घर। पहिरीं शुरू मां उते कोठे विया, उते असांखे मारींदा हुआ, मुंहिंजे मासूमनि ॿारनि खे जाइनि में वाड़े जहिड़ी बेइज़ती ओड़ी कंदा हुआ, गारियूं ॾींदा हुआ, कुटींदा मारींदा असांखे जाम हुआ। बेइज़ती असांजी उहो कंदा हुआसीं ज़बरदस्ती। मुंहिंजो नेका बि ज़बरदस्ती, मुंहिंजी एॾी धीउ वेठी हुई तॾहिं ज़बरदस्ती मुंहिंजो उन सां नेका कई। उहो संदी काकी घर में विहारे वेठो, क़बूल मूं कोन कयो। असांखे धकु सुबुह जो लठो, असीं पंहिंजे मुंहुं वेंदासीं, असां नाने सां गॾु वेंदासीं, असांखे धकु सुबुह जो लठूं हणी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।